कैपकट एडिटिंग जो पहिरियों सबक़ शुरू करियूं था ऐं उहो बि सिंपल हिकु मोबाइल ते पंहिंजे घर में वेठे। न तव्हांखे कंहिं कंप्यूटर जी ज़रूरत आहे न कंहिं लैपटॉप वग़ैरह जी। हीअ असां हिकु सादो प्रोजेक्ट एड कयो आहे कैपकट जे अंदरि तव्हांजे साम्हूं। हिन जी असां बेसिक पहिरीं सिखंदासीं रेशियो सेट करणु। सभ खां अहम आहे रेशियो। तव्हां हिन रेशियो ते क्लिक करियो ऐं हीअ ॾिसो यूट्यूब साइज़ असां पहिरियां ऐड करे छॾी आहे। यूट्यूब साइज़ छो असांजी वीडियो यूट्यूब जी आहे। हिन साइड में आहे टिकटॉक ऐं फेसबुक रील बि हिन ते ई सेट थींदा। इंस्टाग्राम जेके रील हूंदा आहिनि उहे बि उनजी बि सेटिंग इहा सेम आहे। हुनखे तव्हां क्लिक करे ॾिसो असां पंहिंजी ॿिन्हिनि आङुरियुनि जी मदद सां हिनखे बराबरि कयो आहे। फेसबुक ऐं टिकटॉक इंस्टाग्राम रील जी साइज़ में। उन खां अलावा जेका इंस्टाग्राम ते 1.1 वारी जेका वीडियो ठाहींदा आहियूं फुल उन जी साइज़ हीअ आहे। उनखे तव्हां क्लिक करे हिन तरीक़े सां सेट करे सघो था। अगरि वीडियो घटि वधि आहे त पंहिंजी आङुरियुनि जी मदद सां उनखे सेट करे सघो था। सो इहो थी वियो रेशियो ऐं असां वापसि क्लिक करियूं था यूट्यूब वारी साइज़ ते छो असांजी वीडियो यूट्यूब जी आहे। हुनखे सेट करे वापसि ईंदासीं ॿाहिरि। ही बैकग्राउंड ते असां क्लिक कंदासीं। हिन में असांखे 4 क़िस्मनि जा ऑप्शन मिलंदा। कलर, इमेज ऐं ब्लर। इमेज ते क्लिक कयो आहे असां ऐं तव्हांखे ॾेखारींदासीं केतिरनि ई क़िस्म जूं तव्हांखे बैकग्राउंड इमेज मिली वेंदियूं। तव्हां हिन तरीक़े सां उनखे सेट करे सघो था, लॻाए सघो था अगरि ज़रूरत आहे। देन उन जी साइड में इहा कलर, हिन ते तव्हां क्लिक कंदा मुख़्तलिफ़ क़िस्म जा कलर पंहिंजे बैकग्राउंड में लॻाए सघो था। उन खां अलावा ब्लर ऐं ब्रेंड इमेज जा जेके ऑप्शन मौजूदु आहिनि इहे तव्हांखे बाद में सम्झाईंदुसि। अगरि तव्हां मुंहिंजे चैनल ते पहिरियों भेरो आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो। इहो तव्हांजे तरफ़ां हिकु मोहबत ऐं कुर्ब आहे असांजे लाइ। ईंदड़ लेसन पंहिंजो हूंदो ऑडियो जे बारे में। ही ऑडियो खे सम्झणु हिन जा जेके ऑप्शन आहिनि इहे तव्हांखे 1 बाय 1 सम्झाईंदुसि। उन जे लाइ सब्सक्राइब करियो त जीअं सभ खां पहिरियां तव्हांखे वीडियो मिली सघे। मिलूं था ईंदड़ वीडियो में। पंहिंजो ख़्यालु रखो। अल्लाह हाफ़िज़।